पनियाकिल वेझो नौजवान पानी जे खॾ में ॿुॾी फोत थी वियो आहे। ॻोठ रावणनि में ॿिनि वरियनि जो नींगर पानी जे खॾ में ॿुॾी फोत थी वियो आहे। नींगर जो मड़ घर पहुचाइण ते कोहराम मची वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर तव्हांखे ॾियूं पिया, पनियाकिल वेझो नौजवान पानी जे खॾ में ॿुॾी फोत थी वियो आहे। ॻोठ रावण में ॿिनि वरियनि जो नींगर पानी में ॿुॾी फोत थियो आहे। तव्हांखे आगाह कयूं, पनियाकिल वेझो नींगर पानी जे खॾ में ॿुॾी फोत थियो आहे। नींगर जो मड़ घर पहुचाइण ते कोहराम मची वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर तव्हांखे ॾियूं पिया, पनियाकिल वेझो नींगर पानी जे खॾ में ॿुॾी फोत थी वियो आहे। ॻोठ रावणनि में ॿिनि वरियनि जो नींगर पानी जे खॾ में ॿुॾी फोत थियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं, जमील लंजार लाइन ते मौजूदु आहे। जमील, नींगर पानी जे खॾ में ॿुॾी फोत थियो आहे, छा तफ़सील आहिनि? जी जेको आहे हीउ पनो आकिल भरिसां ॻोठ रावणनि जो रावण कलोड़ जो इलाइक़ो आहे, जिथे जेको आहे ॿिनि वरनि जो नींगर आहे जेको पाणी जी वाही में जेको आहे ॿुॾी करे फोत थी वियो आहे। ऐं ॿुधायो थो वञे त घर जे ॿाहिरां पाणी जी जेका कसी हुई, हुन में जेको आहे रांदि कंदे ॿिनि वरनि जो नींगर फहद अली ऐं पुटु जेको आहे सईद कलोड़, उहो जेको आहे हुन में किरी करे ॿुॾी फोत थी वियो, जंहिंजो लाश खणाए करे पनो आकिल अस्पताल आंदो वियो। ऐं इन वजह सां मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त 4 ॾींहं पहिरियां बि जेको आहे ॿिनि मुख़्तलिफ़ ॻोठनि में जेका 2 ॿारड़ा फोत थी चुका आहे। ऐं इहो वाक़ियो ॿिनि महीननि जे अंदरि 5 ॿारड़ा जेका फोत थी चुका आहिनि। त वाक़िया रिपोर्ट मुख़्तलिफ़ रिपोर्ट थियण जे बावजूद बि जेको आहे इंतज़ामिया तरफ़ां बचाव जे लाइ के बि उपाय न वरिता पिया वञनि। ॻोठनि ॿाहिरां जेको आहे गदे पाणी जा तलाउ ऐं खूहनि में ॿार जेको आहे किरी करे ॿुॾी मरण जो जेको आहे इहो सिलसिलो हलंदड़ आहे। जी ठीकु आहे जमील, महिरबानी तफ़सील ॾिना।